नाज़िन मेरहान यूनिवर्सिटी जामशोरो जे अहम 18 ऐं 19 ग्रेड जे इंतजामी उहदनि ते 21 ग्रेड जा प्रोफेसर मुक़रर हुअण ऐं खैरपुर कैंपस जे मुख़्तलिफ़ शोबनि जे इंतजामी उहदनि ते रिटायर्ड मुलाज़िम मुक़रर हुजण जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर शाहनवाज़ कासकेली। जी शाहनवाज़। मेरहान यूनिवर्सिटी जे अहम जेको 19 ग्रेड जा इंतजामी उहदा उन ते 21 ग्रेड जा प्रोफेसर मुक़रर आहिनि, जॾहिं त खैरपुर कैंपस जे मुख़्तलिफ़ शोबनि जे इंतजामी उहदनि ते पिण रिटायर्ड प्रोफेसर मुक़रर थियल आहिनि। मेरहान यूनिवर्सिटी जे अहम इंतजामी उहदनि ते केतिरनि ई सालनि खां 21 ग्रेड जा प्रोफेसर मुक़रर थियल आहिनि, जॾहिं त कंट्रोलर, रजिस्ट्रार ऐं डायरेक्टर फनान समेत ॿियूं जेके 3 सालनि वारे मुदे जे उहदे आहिनि पोस्टूं उन्हनि ते पिण मुक़रर लाइ इश्तिहार न थी सघियो आहे। मेरहान यूनिवर्सिटी में 20 ग्रेड जी रजिस्ट्रार वारी पोस्ट ते 21 ग्रेड जो टेलीकॉम शोबे जो प्रोफेसर डॉक्टर अब्दुल वहीद उमरानी गुज़िरियल 4 सालनि खां मुक़रर थियल 3 सालनि जे मुदे वारे रजिस्ट्रार जे उहिदे ते अञा ताईं को इश्तिहार न ॾिनो वियो ऐं डॉक्टर अब्दुल रहीम उमरानी बग़ैर कंहिं इश्तिहार जे वज़ीर आला हाउस सिधी रीत रजिस्ट्रार जे उहिदे ते मुक़रर कयो वियो आहे ऐं उन सिलसिले में मेरहान यूनिवर्सिटी जे तर्जुमान जो चवणु आहे त रजिस्ट्रार जी मुक़ररी वाइस चांसलर जो इख्तियार न आहे, खेसि वज़ीर आला मुक़रर कयो आहे। उन खां अलावा सिविल शूबे जे 21 ग्रेड जे प्रोफेसर डॉक्टर रिज़वान मेमण वटि 19 ग्रेड जी डायरेक्टर HR सां गॾु इंचार्ज हाईवे लैब सिविल इंजीनियरिंग जी बि चार्ज आहे, जॾहिं त यूनिवर्सिटी जे सिक्योरिटी जहिड़े हसास ज़िम्मेवारी पिण 17 ग्रेड जे ऑफिस सुपरिटेंडेंट जे हवाले थियल आहे। 18 ग्रेड जी सिक्योरिटी ऑफिसर जे उहिदे ते कॉलोनी अफेयर जे 17 ग्रेड जो ऑफिस सुपरिटेंडेंट गुलाम नबी राजड़ मुक़रर थियल आहे, जॾहिं 21 ग्रेड जे IAM जे प्रोफेसर डॉक्टर खानमोहन दुरोई खे सिविल ऐं आर्किटेक्चर शोबे जे डीन सां गॾु 19 ग्रेड जे उहिदे डायरेक्टर स्टूडेंट अफेयर जी चार्ज मिलियल आहे। जॾहिं त उन खां अलावा मेरहान यूनिवर्सिटी जे जेको खैरपुर कैंपस आहे उन में पिण रिटायर्ड प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद याकूब खे पेट्रोलियम ऐं गैस जो डायरेक्टर चेयरमैन, प्रोफेसर मोहम्मद हसन दुरानी खे मैकेनिकल शोबे जो चेयरमैन, जॾहिं त अब्दुल कादिर चांग, आगा ज़फुल्ला पठान, प्रोफेसर अता मोहम्मद फुल, सिराज अहमद अब्बासी जेके रिटायर्ड प्रोफेसर आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ शोबनि जे चेयरमैन आहिनि ऐं डायरेक्टरनि जी जेको चार्ज मिले जे उहिदे ते मुक़रर थियनि। 18 ग्रेड जे रेज़िडेंट ऑडिटर जे उहिदे ते पिण साल 2015 खां मोहम्मद अशरफ अबड़ो डेपुटेशन ते मुक़रर थियल आहे। संदसि असुल पोस्टिंग डायरेक्टर जनरल लोकल काउंसिल कराची में थी आहे। उन ई सिलसिले में मेरहान यूनिवर्सिटी जे तर्जुमान जो चवणु आहे त जेको आहे इहे सभु जेके चार्जूं आहिनि उहे खेनि एज़ाज़ी तौर जॾहिं त अदालत जो वाज़े फ़ैसिलो आहे त डेपुटेशन आउट ऑफ टर्न प्रमोशन ऐं अपग्रेड पोस्टुनि ते जेके आहिनि उहे वापसि करे कंहिं बि उहिदनि ते जेको सो ॿियनि खे मुक़रर न कयो वञे ऐं उस्ताद इंतज़ामी उहिदो नथा वठी सघनि। उन बावजूदि मेरहान यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ इंतज़ामी उहिदनि ते प्रोफेसर मुक़रर थियल आहिनि। जी शाहनवाज़, तव्हांजी महिरबानी।